So guys, we have here Cassandra with us, and when I just asked her to can you take a picture, and she said बहुत अच्छा, and I was surprised. So from where you learned this बहुत अच्छा, like how you know this word? Yeah, so it was like a long time ago. I got in a relationship with a Pakistani, and he was from Pakistan, and then issues in his family life. You know, he was adopted here by a Pakistani family. Okay. And yeah, we started dating in high school, and I've never really heard the language, but I was around it, and yeah, I just started picking up just some Hindi and some Urdu. Yes. Yeah. And may I ask, like, what you do? Because from your dress, we were like impressed. Oh, It's yeah. like, who is coming? Like very colorful. I and wish all. I had a cool story, but I don't. Like, I sit at a desk and I talk to people on the phone for 8 hours a day. Oh, nice. So you have a very nice dress and you are looking very cool. And we saw the heart as well on the chart. So after that, we thought that she's very caring and loving. That's why we asked her to take it. Try to And be. Do you guys want to see the sign? It's a poster. wow. What is it? Because we're in Manitou Springs, Colorado, and the slogan here is "Keep Manitou Weird." It's gonna be weird for you. It's gonna be weird for you guys. Oh, it's not weird. Yeah, it's gonna be weird for a while. So, No, thank you so much. Thank you for no problem. giving us time. Have a good day. Hey, it was nice to meet you guys. Thank you. Thank you. Yeah, I'm gonna get some ice cream. I hope you guys are gonna have a great night yourself. You too. And also, if you want to come join us, we were going some. राजो तो तव्हांखे ॾेखारियां था पिया शाही बाज़ार ऑफ कोलोराडो स्प्रिंग्स। अॻिते हलण खां अॻु में अहम ज़रूरी ऐलान बाबा शेयर ऐं शेयर। बसि साईं जीअं ॿुधायोमांव हलंदे हलंदे ॾिसो पहाड़नि ते घर बसि अदा हाणे ख़ैर सां हाईवे। वाह साईं बाइकर्स गैंग तमामु ख़तरनाक पर जबल ई जबल पहाड़ी पहाड़ शाम जो टाइम ॾिसो साईं पंहिंजे मथे चोटी ते वेंदासीं हे पाकिस्तानी चोटियुनि जा अॻियो बचड़ी आहे 4,500 फुट जी बुलंदी ते आहे पर स्नो थियल आहे बर्फ़ किरियल आहे अॻे हेॾे बि घुमाईंदासीं पर हुन खां अॻु में सनसेट शाम जो पहर कोलोराडो स्प्रिंग साईं। हिते अमेरिका जी एयरफोर्स जी वॾे में वॾी बेस बि आहे ऐं पायलट्स जो ट्रेनिंग सेंटर स्कूल बि आहे इन जे करे मशहूरु आहे कोलोराडो स्प्रिंग्स। जहाज़नि जो म्यूज़ियम बि आहे। बसि साईं छिकछिका जाॾे ॾिसो पहाड़ ई पहाड़। त बसि दोस्तो हलंदे हलंदे पहुची वियासीं कोलोराडो स्प्रिंग्स डाउन टाउन। चर्च असांजे मस्जिदियूं हूंदियूं आहिनि हिते चर्च आहिनि ऐं हे ॾिसो साईं तमामु पुराणियूं हिते बिल्डिंगियूं। अॼु जा वर्ल्ड ट्रेड टावर सेंटर ॾिसो ऐं उन टाइम जो ॾिसो साईं ट्रेड सेंटर ॾाढो पुराणो ओल्ड टाउन आहे साईं तमामु प्यारो ख़ूबसूरत ऐं पहाड़नि जे दामन में हे ॾिसो साईं। मां तव्हांखे अॻु में थोरो हेॾो ॾेखारे वञा हे पुराणो पूरो हे ॾिसो हर आर्ट इन सां ई गॾोगॾु साईं हे ॾिसो हे विच शहर घंटाघर चर्चिस माण्हू घुमनि फिरनि था। साम्हूं ई साईं पहाड़ जिते बर्फ़बारी थियल आहे शाम जो सनसेट तमामु ख़ूबसूरत साईं। वॉक कयो तव्हांखे हिते एतिरो मज़ो ईंदो। मां छड़ो हे तकड़ में तव्हांखे ॾेखारियां थो पियो हितां जा नज़ारा। हे ॾिसो हे क्लबिंग बाइकर्स गैंग खाया पिया हे ॾिसो
बचड़ा वग़ैरह जाम साईं हिते नज़ारा खूबसूरत। ये सारा कैफ़े तुर्किश कैफ़े साईं यार, हलाल रेस्टोरेंट, बेहतरीन कबाब ग्रिल। उन्हीं खां पोइ थींदा साईं घुमंदा फिरदा चौक तो राउंड अबाउट थी। हाणे हे ॾेखारियां, वाह अॻ में साईं हिते पंधारे जो हक़ आहे। हिते बि ॾिसो साईं आशिक मजबूर आहे छा करे, ड्यूटी ॾियणी आहे हिन खे, ख़ुशि हुजनि साईं। डिज़ाइन स्टूडियो पुराणो हवाइली जे विच शहर हूंदा न साईं। असां जीअं घंटाघर शाही बाज़ार में वञूं न, नंढा नंढा दुकान, हे उहो ई सेटअप आहे। बस साईं हलदे हलदे पार्किंग नज़री वई आहे, हिते ई असां कंदासीं पार्क। बस फायर रेडियंट खां पोइ हिते करे तव्हां पार्किंग करे था सघो। 3 AM खां 6 AM ताईं पार्किंग न आहे करणी। अचो त साईं तव्हांखे अॻिते ॾेखारियां। बस साईं निकिरंदे ई रोशनी, असां वटि छपरा होटल हूंदा आहिनि, हिते हे छपरा होटल आहिनि ऐं हे नज़ारा शाम जा खूबसूरत खूबसूरत साईं। अचो तव्हांखे वॉक अराउंड, अचो था न गुदाफ़िज़ न आहे, अचो तव्हांखे नज़ारो करायो थोरो मार्केट। बसि साईं हे ॾिसो पोयों गेमियूं शयूं, हिते ॿार बचड़ा ईंदा आहिनि साईं, वॾियो पुराणियूं, हुननि जे लाइ फन ॿार पंहिंजे लेखे खेॾंदा आहिनि, झूलनि ते चाढ़ोनि कयोनि। हे ॾिसो इहा अमड़ ॾिसो बचड़े खे चाढ़े थी झूले ते, ऐं कुतड़ा, वाह 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 वाह। गेमियूं शेमियूं अॼु साईं अरबा आहे, इन जे करे रश घटि आहे, वीक डे आहे न। ऐं बसि आयासीं हिते लंगर करणु सहारा ते, ऐं सोचो इन ई बहाने तव्हांखे ॾेखारींदो बि वञा कोलोराडो स्प्रिंग्स डाउन टाउन इन कोलोराडो स्टेट्स। ऐं हितां जा पहाड़ साईं ॻाढ़ा अथव, हितां जो पहाड़नि जो रंग जेको अथव उहो अथव ॻाढ़ो। हे ॾिसो नंढा नंढा हिते छा पाऊं, माशाल्लाह ॾिसो हर कोई पंहिंजी दुनिया में मगन आहे, कोई केरु कंहिंखे नथो तंग करे न ॾिसे। हे हिते स्केट बोर्डिंग उहो करनि था, हे बाइकर्स अलॻि बाइकां बीठियूं आहिनि हिकु हिकु, ऐं हे ख़ूबसूरत नज़ारा हितां जा साईं सुकून प्रोग्राम। ॾिसो था लाइफ खे कीअं इंजॉय करनि था पिया। नंढड़ो टाउन साईं मज़ेदार ख़ूबसूरत, मज़ो ई मज़ो न। इहा अदा अथव अमेरिकन लाइफ, इहा ज़िंदगानी अथव जेका तव्हांखे ॾेखारींदा रहंदा आहियूं, ॿुधाईंदा रहंदा आहियूं। ऐं मां त ऑनलाइन कमु कंदो आहियां, ठीकु आहे, हिन जे करे मूंखे इहो फ़ाइदो हूंदो आहे, चाहे मां जबलनि में अची करे कयां, पहाड़नि जे विच हिल स्टेशन ते वेही करे कयां, या घर में वेही करे कयां, इन करे ज़िंदगी पंहिंजी सफ़र में गुज़रंदी आहे। माल पंहिंजो पाण ठहंदो आहे। सॼो ॾींहुं कमु कयोसीं, सुबुह सां तव्हांखे ॾेखारियां, हाणे शाम जो मानी खाइण आयासीं त सोचो तव्हांखे ॾेखारियां अहिड़ियूं अहिड़ियूं नज़ारा। अचो त साईं अॻिते ॾेखारियां। त साईं दोस्तो जीअं ॿुधायोमांव बाबा, विच चौक ते घंटाघर पहुची वियासीं। हिते ई टिंटड़ेन अबा असां वटि हूंदी आहे जामा मस्जिदियूं। हे आहे ईसाइनि जो मुल्क, त हिते आहिनि चर्च विच चौक ते। हाणे जीअं चयोमांव अंग्रेज़ असां वटि घंटाघर ठाहिया, उते शाही बाज़ारियूं ठही वियूं। हे भाउ उहो हे घंटाघर, हे ॾिसो हे अमड़ का लाइट झलियूं बीठिया, अलाए केरु आहे, लिखियलु बि कुझु न आहे, पर घड़ी आहे जेका हले थी पई। पाकिस्तान में घंटाघर न हलंदा आहिनि, हीअ घड़ी हले थी पई। हे असां घंटाघर, अचो तव्हांखे ॾेखारियां अॻिते। बाक़ी मार्केटियूं रौनकां हे पुराणी उहे जीअं शाही बाज़ार में हूंदियूं आहिनि। अंग्रेज़नि जी राति थी वई आहे देरि, इन जे करे हिते ते 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 नज़र माण्हू घटि था अचनि। अंग्रेज़ बि टाइम जा पाबंद अथव। अचो साईं तव्हां
हलदे हलदे भा हे ॾिसो हिते बियर बियर हे भालू जाम आहिनि रिछ हे बचड़ा घुमंदा था अचनि साईं अकेला भव न भोलो हे ॾिसो पूरो दा हिते हिकिड़ी मशहूरु घटी आहे उहा गली मां तव्हांखे थोरो ॾेखारियां गाॾियूं अचनि थियूं पयूं कुकड़ू लॻी पई आहे हिते साईं स्टेट जो लाए अॻ में पंधारे खे हक़ आहे हे ॾिसो हे गाॾी भेजी पई थैंक यू उन खां पोइ खाया पिया साईं मोनालिसा रेस्टोरेंट बादल ॾिसो साईं व्यू ॾिसो सुभान अल्लाह साईं ओ शो पीस था ऐं हिते हिकिड़ी मशहूरु घटी आहे मानीठो दिस वन हिते साईं हे ॾिसो हिननि जूं माना वाइनरी कीअं ठहंदी आहे साईं वाइन कीअं ठहंदो आहे हिननि जो उन जी हिते आहे पूरो सेटअप हिकु हिकु जॻह आहे हिते हे आहिनि साईं उहे जॻह जायूं अचो त हाणे हिते निकिरूं छो त हे पंहिंजे कम जो न आहे असल में हिते न लास्ट टाइम आयासीं दोस्त वठी आया त नयूं नयूं शयूं हुयूं बसि साईं चल बाबा चल चल बाबा चल त साईं इहे आहिनि कोलोराडो स्प्रिंग्स डाउन टाउन थोरो थधो आहे पर मूंखे सुकून पसंदि आहे मूंखे सुकून वणंदो आहे इन जे करे भाउ मुंहिंजा सुकून प्रोग्राम न गहमा गहमी पी पा हे हो उन्हनि खां वधीक साईं नेचर पसंदि आहे सुकून पसंदि आहे रहण खां त मां कैलिफोर्निया में रही थो सघां न्यूयॉर्क में रही थो सघां पर डेलस टेक्सिस में शहर खां ॿाहिरि इन करे रहंदो आहियां विच आहे ॿियो सुकून आहे अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह बाक़ी ईअं लॻंदो आहे चिबरोटा साईं पिया अथव हिते मूंखे ईअं लॻंदो आहे त मां साईं बनो अकिल में ई रहां थो पियो इन जे करे उहा जॻह मूंखे पसंदि आहे त साईं रेस्टोरेंट ॾिसो था हिकु हिकु दुकानु हाणे तव्हां खां वठंदासीं इजाज़त इनशाला वरी जल्द मिलंदासीं जेसि ताईं प्रीपेयरनि जो ख़्यालु रखिजो ऐं हीअ उहा बिल्डिंग साईं नेशनल हिस्टोरिकल प्लेस हिस्टोरिकल प्लेस आहे ऐं माना आसारे क़दीम वारा वठी छॾी था न हे उन्हनि बिल्डिंग वठी छॾी आहे ऐं हे साईं दुकानु बंदि कयूं मायूं वञनि थियूं पयूं ठीकु आहे हर कंहिंजो आहे पंहिंजो हिते सिस्टम केरु कंहिंखे कुझु नथो चई सघे कानून जे मुताबिक़ कुझु बि तव्हां करणु था चाहियो करे था सघो जीअं असां भरियूं था सिंधी में बि लॉगिंग कोई मसइलो न आहे त दोस्तो वञण खां अॻु में शेयर करे छॾिजो हे असांजे कम जी शइ न आहे पर हिते ॾिसो लाइव इहे बि ठहनि थियूं पयूं साइकिलनि ते घुमनि था पिया कॾहिं इन जो अड़े मायूं थी हे बि साईं हिते शयूं हलनि थियूं पयूं त साईं प्रीपेयरनि जो ख़्यालु रखिजो इनशाला जल्द मिलंदासीं जेसि ताईं दुआनि में यादि अल्लाह हाफ़िज़ पर शेयर करणु न विसारिजो अल्लाह हाफ़िज़